ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा में हाजी कमालुद्दीन फ़कीर जो सालियानो उर्स मुबारक शुरू थी वियो। परे परे खां मेले में ज़ाइरीन जी आमद जो सिलसिलो जारी आहे। हिंगोरजा में दरगाह हाजी कमालुद्दीन फ़कीर जो 3 रोज़ा सालियानो उर्स मुबारक शुरू थी वियो। हिंगोरजा शहर ऐं आसपास जे ज़ाइरीन जी वॾी तादाद में आमद जारी। मेले में मिठाइनि, रांदीकनि, मञार के दुकाननि समेत केतिरनि ई क़िस्मनि जा स्टॉल लगाया विया आहिनि। उन खां अलावा मेले में ईंदड़ ज़ाइरीन जी तफ़रील मतलब पहलवानी जी रांदि जा मुक़ाबला पिणु जारी आहिनि, जंहिंमां ईंदड़ ज़ाइरीन इलाइक़े वासी तफ़रीह हासिल कनि था। ऐं मेले में नंढनि ॿारनि जी तफ़रीह ऐं रांदि लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा झूला पिणु लॻाया विया आहिनि। उन मौक़े ते मेले में आयल ज़ाइरीन चयो त हिन मेले में अची करे असांखे तमामु घणी तफ़रीह हासिल थी आहे ऐं चाहियूं था त हर साल ही मेलो ईअं ई लॻंदो रहे।